स्टार्ट तो होता अरे जेके दोस्त बीठा है थोरो कोई सभिनी खे बाज़ाब्ता तौर ते शुरू था कयूं त जेको जिते उते किंड जी ते वेही रहे धाणो शुरू था कयूं। मां हिकु ॿे चवंदुसि त जीअं कराची में असां पुरमन एहतजाज करे धाणो हुयोसीं ईअं ई जैकबाद में धाणो शुरू थियण वारो आहे। हिकु अदा अदा है अदा जी आई दी तो लाइव आ थोरो हेॾे सुठो अदा जी आईडी तो लाइव आ ठुल्लुका असांजो प्यारो दोस्त जमाल जोश बुरड़ो साहब आयल आहे खेसि गुज़ारिश कंदासीं ऐं जाली डोमिसाइल बाबति पंहिंजा राया ॾे ऐं ख़्याल इज़हार ख़्याल करे ताड़ियूं। जमाल जोश बुरड़ो असांजो पूरो कामरेड पर जज़्बा जवान ॿिया सिविल सोसाइटी जा दोस्त मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा अॻुवाण ऐं मुंहिंजो भाउ जिस्कम जो अॻुवाण मनान शहीद भुट्टो जो अॻुवाण मोहतरम नदीम कुरैशी हिते पहुतो आहे उनखे सलाम सभिनी दोस्तनि खे सलाम जीए सिंध हाफ़िज़ एहतजाज ते पहुतो के सलाम दोस्तों काफ़ी ॾींहंनि खां पूरी सिंध में इन जाली डोमिसाइलन के खिलाफ एहतजाज थियनि पिया। सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे कराची में जेको दोस्तनि जो मरकज़ी सतह जो जेको एहतजाज हुयो उन ते जेका लाठी चार्ज थी ऐं मुश्ताक सरकी सां गॾु जेके दोस्त अरेस्ट थिया उन्हनि खे भी सलाम पेश तो करियां ऐं इंतज़ामिया खे इहो चिता था ॾियूं त इन अहिड़े घुट पूसट वारे माहौल में जिते हयातनि
दोस्तन के खतरो हुजे उन जे बावजूद भी सिंधी मानू पांजे हकन जे खातिर दोस्तन के गुजारिश त झंडा कहीं भी तंजीम जा ना आहिनि भा मुश्ताक जे तरफा मां तव्हांखे अर्ज़ थो करियां त झंडा जेके आहिनि हेठि कयो ऐं असां कंहिं बि तंज़ीम खे इहा इजाज़त न ॾिनीसीं त झंडा हिन एहतिजाज में उन्हनि खे रोकियोसीं पोयनि दोस्तनि खे असां अपील था करियूं महिरबानी करे हीअ अॻियां जॾहिं हीअ वेंदा त पोयां बि वेंदा महिरबानी करे धरणे खे कामयाब कयो में मां अॻ में बि चयो त बाबा हाणे असां पंहिंजे मौत जी परवाह बि नथा कयूं पंहिंजे हक़नि ख़ातिर उथी खड़ा थिया आहियूं ऐं हक़ वठी ॾेखारींदासीं इंशाअल्लाह सभिनी दोस्तनि खे सलाम जी असीं जेके बाजे साईं अब्दुल नबी सुमरो साहब का गुजारिश था कयूं तो ते कार्रवाई हलाए जीअं त इन प्रोग्राम जी कार्रवाई जो ज़िम्मेदारी मूंखे ॾिनी वई आहे तिड़के त तव्हां समुंड सुके नामुमकिन तिड़के त तव्हां समुंड सुके नामुमकिन ओथर अॻियां को डुके नामुमकिन तारीख़ करे चीख चयो ओ जाबिर के आमिर अॻियां मुंहिंजी सिंध झुके नामुमकिन 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 हाणे गुज़ारिश कयां थो पीपी शिंबे जे अगवा सही नदीम अहमद कुरैशी साहब जन के दो जन बाजे खाला जदा कर सही नदीम अहमद कुरैशी साहब ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त हू जेको आहे धड़ जी शिकल अख्तियार हमाद भाई अदा कया सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आवाज़ पेश करे ही जेका आवाज़ गॾु थिया आहियूं त पूरी सिंध में पूरी दुनिया में जेको आहे मैसेज वधे जेका आवाज़ पावरफुल आहे केतिरो ताक़तवर आहे इन लफ़्ज़नि सां आउं सईद नदीम अहमद कुरैशी साहब खे गुज़ारिश कयां थो त हू जेको ऐं गुज़ारिश कयूं था त झंडा कंहिं पार्टी जा हिते गुज़ारिश कयूं था हिते हेठि कया वञनि छो त हिते सभिनी पार्टियुनि जो ई इज्तिमा आहे सिंध जे सभिनी माण्हुनि जो ई इज्तिमा आहे सिविल सोसाइटी जो ई इज्तिमा आहे उनखे जेको आहे सो बिल्कुलु हिकु बग़ैर कंहिं पार्टी बग़ैर कंहिं झंडे जे रंग ॾियणु चाहियूं था हिकु मुतहिद यकसुई ऐं इतिहाद वारो पैगाम ॾियणु चाहियूं था मनान सिंधी के गुजारिश किया तो मैं खैर गुजार वही रहो चो मनान पे चो करो वही तो गुजारिश सब वही रहो सभी जो एकड़ो ही मैसेज आ अजी को भी के तंजीम सा वास्तो ना है सब सिंधी के शौक से वास्तो है ये सिंधु तास में थी ये सिंधु तास में थी अजी थी यो ही ऐलान हुआ अलमाओ आयूं मी मुतदा आयूं खाली मम सुबरो आयूं असां धरती मां जे हर कुर्बानी ॾियण तैयार आहियूं पर कंहिं बि सूरत में को बि धारो बर्दाश्त न कंदासीं मुश्ताक सरकी साहब तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हांखे सलाम आहे जो असांजे जैकाबाद जे हिकु निकड़ उस में जोश जे शहर में पहुता आहियो वॾी महिरबानी साईं सोराब शाह साहब जन के गुजारिश कयां थो त पंहिंजी ख़्याल जो इज़हार करे साईं सोराब शाह साहब ना मंजूर ना मंजूर सिंधी जाग्या सिंधी जाग्या सिंधी जाग्या एडवोकेट साईं इमदाद जमाली साहब के गुजारिश किया तो पंहिंजी ख्याल जो इज़हार करे एडवोकेट इमदाद जमाली साहब अदा सब वेहो धरणो हणो जेकॾहिं तव्हां सियासी वर्कर आहियो वाठा न आहियो त वेही रहो ही सॼी दुनिया तव्हांखे लाइव ॾिसे पई त कराची जो जेको मिसाली धरणो आहे उन जो सीक्वेंस आहे सभु धरणो हणो सभु सियासी कॉन्फ्रेंस वर्कर आहियो वेहो ऐं हितां पोइ असां हितां ई रैली एहतिजाजी निकिरंदी प्रेस क्लब ताईं उते मीडिया टॉक कंदुसि हिन वक़्तु सभु दोस्त मीडिया जा हिते मौजूद आहिनि
इन्हनि सां ॻाल्हि ॿोल प्रेस क्लब ते थींदी। हिन वक़्तु इमदाद जमाली एडवोकेट खे गुज़ारिश आहे अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। अच्छा समीक्षा मीर हारून रशीद मीर हारून साहब लतीफ साहब हाफिज हिते जीअं मूं पहिरियों ॿुधायो त मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र ऐं